सिंध जे निगरान घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ चयो आहे त 2 महीननि में 40 खां वधीक ॾोहारी हलंदड़ ऑपरेशन में मारिजी चुका आहिनि। अमन अमान जी सूरतहाल अॻु खां काफ़ी बहितर आहे। 3 खां 4 हफ़्तनि अंदरि अमन अमान जी सूरतहाल वधीक बहितर थी वेंदी। मालीर जे कादिर नगर में निगरान सूबाई वज़ीर खुदाबख्श मरी जे नंढे भाउ हसन मरी जे जनाज़े नमाज़ अदा कई वई, जंहिंमें सिंध जे निगरान घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ समेत शहरिन वॾी अंग में शिरकत कई। जनाज़े नमाज़ बाद मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे निगरान सूबाई घरू वज़ीर हारिस नवाज़ चयो त शहीद जान मोहम्मद मेहर जे कातिलनि जी गिरफ़्तारी यकीनी बणाई वेंदी। केतिराई जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। मुख्य कातिल बि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। हिन चयो त शहीद जान मोहम्मद मेहर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ मुसलसिल ऑपरेशन जारी आहे। ऐं पाण जान मोहम्मद मेहर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ थींदड़ ऑपरेशन खे ॾिसी रहियो आहियां। कचे मां धड़नि जो ख़ात्मो थींदो। हिन वधीक चयो त अफ़गानी गैर क़ानूनी जेतिरो वक़्तु रहिया महिमान रहिया, कंहिं बि मुल्क में गैर क़ानूनी तौर माण्हू न रहंदा आहिनि। गैर क़ानूनी रहंदड़नि खे इज़त एहतराम सां वापसि मोकिले रहिया आहियूं। कराची में बि गैर क़ानूनी परडे॒नि ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे।